त जेका क़ौम पंहिंजे असलाफ़ खे, पंहिंजे वॾनि खे ऐं पंहिंजे हमदर्दनि खे ऐं पंहिंजे क़ौम सां प्यार कंदड़नि खे विसारे वेहंदी आहे, उहा क़ौम कॾहिं बि तरक़ी न कंदी आहे। मगर अॼु असां सहाफ़ी ऐं असांजा सियासी समाजी अॻवान ऐं अदीब, ग़रीब ऐं मिसकीन अॼु सिंध जे उन किरदार खे यादि करण जे लाइ गॾु थिया आहियूं जंहिं तव्हांजे दरिया ते लिखियो, जंहिं तव्हांजी क़दीमी क़ौमुनि ते लिखियो ऐं जंहिं पूरी दुनिया में तव्हांजे मुंहंनि जे दड़े खे मुतारिफ़ करायो, पंहिंजी सिंधू दरिया खे मुतारिफ़ करायो ऐं पंहिंजे ग़रीब क़ौम जे ज़ातियुनि खे, कॾहिं मलाहनि खे, कॾहिं मुहाननि खे, कॾहिं बालेशाहीअ खे, कॾहिं बागड़नि खे ऐं कॾहिं भीलनि खे पूरी दुनिया में मुतारिफ़ करायो त ही उहा क़ौम आहे उन धरतीअ सां वाबस्ता आहिनि जंहिं धरतीअ खे लौलाक जे नबी जन्नत सॼो आहे ऐं उन धरतीअ सां वाबस्ता आहिनि जंहिं धरतीअ सभ खां पहिरियां क़ुरान कलाम मुक़द्दस जो तर्जुमो करे दुनिया खे हैरत में विधो हुयो ऐं उन धरतीअ सां वाबस्ता आहे जंहिं धरतीअ सभ खां पहिरियां लिबास खे मुतारिफ़ कराए दुनिया खे हैरत में विधो हुयो। उन धरतीअ सां ही ज़ातियूं, ही क़ौम वाबस्ता है जंहिं क़ौम सभ खां पहिरियां सिंध जी तहज़ीब जो बुनियाद रखे ऐं सिंध में फीथे जो यानी कि फीथे जो ईजाद करे साइंसी लेवल जो बुनियाद रखियो हुयो। ही यानी कि अली बाबा उहो किरदार हुयो। अॼु असां हिन अज़ीम शख्स जे उन चौथी वर्सीअ ते गॾु थी करे पूरी दुनिया खे असां पैगाम था पिया ॾियूं त असां ज़िंद क़ौम आहियूं। ज़िंद क़ौम जी धरतीअ खे कोई बि बेग़ैरत, कोई बि कमीणो तक़सीम नथो करे सघे।